अलजेब्रा में क्वाड्रेटिक इक्वेशन वेल नोन इक्वेशन्स आहिनि जिन खे सॉल्व करण जा केतिरा ई तरीक़ा आहिनि जेके फैक्टराइज़ेशन मेथड आहे बाय कंप्लीटिंग स्क्वायर मेथड आहे ऐं क्वाड्रेटिक फार्मूलो सां उनखे सॉल्व करे सघिजे थो। अचो त असीं क्वाड्रेटिक इक्वेशन जे बारे में सिखूं। क्वाड्रेटिक इक्वेशन छा आहे ऐं उनखे सॉल्व करण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि। सो क्वाड्रेटिक इक्वेशन जंहिंमें उहा इक्वेशन जंहिंजी डिग्री 2 हुजे, डिग्री मीन्स पावर, हाईएस्ट पावर कंहिं बि अलजेब्रिक सेंटेंस में उनखे डिग्री चइबो आहे। जंहिंजी हाईएस्ट पावर 2 हुजे उन क्वाड्रेटिक इक्वेशन चइबो आहे। फॉर एग्जांपल एक्स स्क्वायर 5x स्क्वायर प्लस 7x प्लस 8 इक्वल टू 0, हीअ क्वाड्रेटिक इक्वेशन जो मिसाल आहे। या एक्स स्क्वायर माइनस 4 इक्वल टू 0, ही भी क्वाड्रेटिक इक्वेशन जो मिसाल आहे। जनरल फॉर्म हिन स्टैंडर्ड फॉर्म कहिड़ी आहे क्वाड्रेटिक इक्वेशन जी? ax स्क्वायर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, ही क्वाड्रेटिक इक्वेशन जी स्टैंडर्ड फॉर्म आहे। ax स्क्वायर प्लस bx प्लस c इक्वल टू 0। a यानी कोफिशिएंट ऑफ एक्स स्क्वायर, b कोफिशिएंट ऑफ एक्स, c माना कांस्टेंट वैल्यू। ही a आहे एक्स स्क्वायर जो कोफिशिएंट, ही b आहे एक्स जो कोफिशिएंट, ही c आहे 8 यानी हिन जो कोफिशिएंट सिर्फ़ु कांस्टेंट इक्वल टू 0। हिते एक्स गायबु आहे, एक्स आहे ई कान, पर क्वाड्रेटिक इक्वेशन जी कंडीशन इहा आहे त हाईएस्ट पावर 2 हुजे। 2 पावर आहे हाईएस्ट, बाक़ी एक्स हुजे न हुजे या कांस्टेंट हुजे न हुजे, पर हाईएस्ट पावर 2 हुजणु खपे इक्वेशन में। एक्स स्क्वायर प्लस बी एक्स प्लस सी, हिन फॉर्म खे, हिन इक्वेशन खे असीं क्वाड्रेटिक इक्वेशन चवंदा आहियूं। क्वाड्रेटिक इक्वेशन खे असीं टिनि मेथडनि सां, 3 मेथड सां सॉल्व करे सघूं था। कहिड़ा मेथड आहिनि? पहिरियों फैक्टराइज़ेशन बाय फैक्टर फाइंड करे सॉल्व कयूं। ॿियो मेथड आहे बाय कंप्लीटिंग स्क्वायर, ऐं टियों मेथड आहे बाय क्वाड्रेटिक फार्मूला। क्वाड्रेटिक फार्मूला कहिड़ो आहे? एक्स इक्वल टू प्लस माइनस बी, एक्स इज इक्वल टू माइनस बी प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ बी स्क्वायर माइनस 4ac अपॉन 2a। ही स्टैंडर्ड फार्मूला a b ऐं c असां सम्झी आया आहियूं त a b c कहिड़ा आहिनि। a यानी कोफिशिएंट ऑफ एक्स स्क्वायर, b माना कोफिशिएंट ऑफ एक्स ऐं c कांस्टेंट आहे। हिन में इहे वैल्यू पुट कंदासीं त असांखे एक्स जो वैल्यू मिली वेंदो। क्वाड्रेटिक इक्वेशन में डिग्री 2 आहे, तंहिंजे करे असांखे वेरिएबल जा वैल्यू बि 2 मिलंदा। जेतिरी डिग्री हूंदी आहे ओतिरा असांखे वैल्यू मिलंदा आहिनि, ओतिरा सॉल्यूशन सेट में आंसर हूंदा आहिनि। हाणे क्वाड्रेटिक इक्वेशन खे क्वाड्रेटिक फार्मूला सां हल करण जो हिकु एग्जाम्पल सॉल्व कयूं। यूज़िंग क्वाड्रेटिक फार्मूला सॉल्व 2x स्क्वायर माइनस 13x प्लस 21 इक्वल टू 0। सॉल्यूशन 2x स्क्वायर माइनस 13x प्लस 21 इक्वल टू 0। क्वाड्रेटिक फार्मूला इज क्वाड्रेटिक फार्मूला quadratic formula is minus b, x is equal to minus b plus minus square root of b square minus 4ac upon 2a. Here in this equation, in equation में here a असांखे ख़बर आहे त कोफिशिएंट जेको आहे उहो एक्स स्क्वायर जो हूंदो आहे। a जो वैल्यू 2 आहे ऐं b जो वैल्यू माइनस 13 आहे ऐं c जो वैल्यू 21 आहे। हाणे हिन में पुट कंदासीं फार्मूले में। सो दिस फार्मूला बिकम्स, इन दिस फार्मूला पुटिंग दीज वैल्यू ऑफ ए इज -13, माइनस ही फार्मूले जी ऐं बी जो वैल्यू -13 आहे।
प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ बी स्क्वायर माइनस 13 स्क्वायर, बी स्क्वायर माइनस 4 फार्मूले जी, ए जो वैल्यू 2, सी जो वैल्यू 21 डिवाइड बाय 2a, 2 into a is 2, x equal to minus into minus plus 13 plus minus square root of 13 जो स्क्वायर 169 थी वेंदो, स्क्वायर आहे तभी तॾहिं ई माइनस बि प्लस थी वेंदो, स्क्वायर माना माइनस इंटू माइनस प्लस, हिन जो आंसर थी वेंदो माइनस 2 खे 4 सां मल्टीप्लाई कयो 8 थींदो, 8 खे 21 सां मल्टीप्लाई कयो 21 इंटू 8 168 थी वेंदो, 168 डिवाइड बाय 2 इंटू 2 4, फर्दर सॉल्व कयूं हिनखे, आंसर मिलंदो x इक्वल टू 13a प्लस माइनस 169 मां 168 वियो त 1 बचो डिवाइड बाय 4। हाणे हिते असांखे ईदर x इक्वल टू हिकिड़ो प्लस वैल्यू खणंदासीं, ॿियो माइनस, प्लस माइनस आहे, 2 वैल्यू मिलंदा, 13 प्लस स्क्वायर रूट x मीन 1, हिन 1 जो स्क्वायर रूट लॻंदासीं 1 मिलंदो अपॉन 4 ऐं आर एक्स इक्वल टू 13 माइनस 1 अपॉन 4, त ही थी वेंदो ईदर एक्स इक्वल टू 13 और 1 14 डिवाइड बाय 4 आर, पहिरियां ही सॉल्व कयूं त एक्स वैल्यू थींदो, ॿिन्हिनि ते 2 जी टेबल लॻी 7 अपॉन 2, हेॾां थी वेंदो एक्स 13 मां 1 हुयो त बचा 12, 12 खे 6 सां डिवाइड कयूं त आंसर थी वेंदो, 12 खे 6 सां डिवाइड कयूं त 3 थी वेंदो आंसर। सॉल्यूशन सेट थी वियो 7 अपॉन 2 ऐं 3।